इन्हनि शयुनि खे अलॻि अलॻि रखो। जेको कल्ह मां बि सख़्तु लफ़्ज़ इस्तेमालु कंदमि माजरत सां कि जेका बकवास हिकिड़ो सो कॉल्ड वज़ीर, मां सम्झां थी कि जेको हिकिड़े वज़ीर जो कद बुत हुजणु खपे ऐं बिलख़ुसूस उहो वज़ीर जेको असांजे मुल्क जी बैरूनी दुनिया में नुमाइंदगी कंदो आहे, उन जो अहिड़े क़िस्म जो लहजो, अहिड़ा लफ़्ज़, इनखे मां बकवास ई चवंदमि। ऐं ही उहो शख़्स आहे जंहिं पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी जो बेड़ो ॿोड़ियो। ही उहो शख़्स आहे जेको पंहिंजे जेके उनखे अॻिते आणींदा आहिनि, जंहिं जमात मां उहो पलियो आहे पोसियो आहे, उन ते ई छेद कंदो आहे। हिन पीपल्स पार्टी खे धोखो ॾिनो। इहो उन जो उहो जेको केस हुयो फेमस, उन में हिन पार्टी सां दगा करे भॼी वियो, पार्टी खे छॾे वियो। वरी रेमंड डेविस भी केस हुयो ऐं पार्टी में, ऐं उन पार्टी में बि हिन साज़िशूं शुरू कयूं। हिन जो पंहिंजो ख्वाब इहो आहे त हे का शेरवानी पाईंदो, पर हिनखे शेरवानी कोन लभंदी। ऐं हाणे हो पंहिंजे आका खे पंहिंजा नंबर ठाहिण में मसरूफ़ आहे ऐं इन करे इन एॾी बकवास कई आहे ऐं इन जी जेतिरी मज़म्मत कई वञे उहा घटि आहे। ॿी ॻाल्हि इहा कि यूसुफ रज़ा गिलानी जे किरदार ते ऐं पार्टी जी सचाई ते कोई शक नथो करे सघे कि उहो शख़्स आहे जंहिं जेॾीमहिल उहो वज़ीर आज़म हो त पंहिंजी कुर्सी उन जी कीअं वई उहो बि सभिनी खे ख़बर आहे। त हुन ख़त न लिखियो ऐं उन जे करे उन जो कंटेम्प्ट थियो, पर उहो पार्टी सां बीठो रहियो। इन खां पोइ उन जो जेको फर्ज़ंद हुयो उहो अगवा थियो ऐं उन सब्र कयो ऐं उन सां गॾु गॾु 5 साल उन जी डिस्क्वालिफिकेशन हुई, उन सब्र कयो। त इलाही उन जूं कुर्बानियूं आहिनि, कई साल उन जेल काटिया आहिनि ऐं शहीद बीबी सां उन जी हिकिड़ी कमिटमेंट आहे। उहो आइन जेको आहे उन सां उन जी हिकिड़ी कमिटमेंट आहे त उहो डेमोक्रेट आहे। त इन करे हुन ते कोई बि इल्ज़ाम हणणु जेको आहे, मां सम्झां थी कि उहो माण्हू पाण ते इल्ज़ाम हणंदो त उहा हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। ऐं पीपल्स पार्टी जो उहो हींअर वाइस प्रेसिडेंट आहे, असांजो सीनियर आहे ऐं इन करे जेके बि क्या सारायूं थियनि थियूं सरासर ग़लति आहिनि।